पार्लियामेंट के गडियल इजलास के खिताब कंदे सदर ममनून हुसैन चयो त केतरनि ई ॾुखियाईनि बावजूद पार्लियामेंट पंहिंजी अहमियत बरक़रार रखी जमहूरियत क़ौम जी तरक्की लाइ केतिरियूं ई मंज़िलूं तय कयूं आहिनि। पाकिस्तानी जमहूरियत ने बड़े नशेब व फराज देखे हैं। हमारी जमहूरियत आजमाइश की घाटियों से भी गुजरी है और कौम के अज़्म के बदौलत उसने बड़े बड़े मार्के भी सर किए हैं, जिसके नतीजे में हमारी पार्लियामेंट का अपना हकीकी मकासद के उसूल की तरफ कामयाबी से सफर जारी है। सदस्य चवण हो त तारीख़ पार्लियामेंट जो किरदार सदाई याद रखंदी। बलोचिस्तान ऐं फाटा के कौमी धारा में शामिल करना उन जो ही हिस्सो है। तरक्की की दौड़ में शरीक करने के लिए फराख दिली के से कुछ इक़दाम जरूरी हैं। मेरी नज़र में बलोचिस्तान और फाटा को कौमी धारे में लाने के इक़दाम इसी अमल का हिस्सा हैं। उन जो खेस उम्मीद है त ऐवान कौमी तरक्की जी धारा में अड़ी रीत शामिल रहंदो, हुकूमत जे वक्त सिर खयल कदमन सबब मुल्क मसलन मां निकरंदो। हुन चयो त माज़ी जी गलत फैसलन जे करे मसला मुल्क के विरासत में मिलिया, तरक्की जी धारा में सभिनी खे शामिल करण ज़रूरी है। सदर ममनून हुसैन चयो त जमहूरियत क़ौम जी हिमायत सां वॾियूं वॾियूं मुश्किलातूं पार कयूं, चैलेंजनि बावजूद पार्लियामेंट पंहिंजी हैसियत बरक़रार रखी। संदसि चवण हो त पाकिस्तान में जमहूरियत केतिरा ई लाहा ऐं चाड़ा ॾिठा, पार्लियामेंट ॾुखियनि हालत में क़ौमी बदलीअ जो सबूत ॾिनो आहे। हुन चयो त बलोचिस्तान जे एहसास महरूमी खे ख़तम करण जी कोशिश कई पई वञे, सियासी अमल खे इनफरादी तौर ग्रुपनि जी मफ़ाद खां आज़ाद हुजणु घुर्जे। संदसि चवण हो त ईंदड़ साल जे बजट में तरक़ियाती बजट 3 भेरा वधाई वई आहे। पाकिस्तान जी मईशत तेज़ी सां तरक्की करे रही आहे। वर्ल्ड बैंक जो चवण हो त पाकिस्तान बहितरीन कारकर्दगी वारी मईशत मां हिकु आहे। हुन चयो त इख़्तिलाफ़ रखणु को ख़राब अमल न आहे, पर उहो ख़ैर लाइ हुअणु घुर्जे। राय जे इख़्तिलाफ़ सबब तरक्की जो सफ़र न रुकजणु घुर्जे। सिहत ऐं तालीम जे शोबे में वधीक ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। सदर ममनून हुसैन जो चवण हो त भारत हाकारी आच जो जवाब न ॾिनो, भारत कश्मीरनि ते मुसलसिल ज़ुल्म करे रहियो आहे। लाइन ऑफ कंट्रोल ते भारतीय फौज जी अगराइन जी मज़म्मत करियूं था। हम चाहते हैं कि भारत के साथ तमाम मसाइल बातचीत के जरिए हल किए जाएं, लेकिन मुझे अफसोस है कि इस सिलसिले में हमारी पुरखुलूस पेशकश का जवाब उसी जज्बे से नहीं दिया गया। भारत लाइन ऑफ कंट्रोल पर मुसलसल जारियत का मुजाहरा कर रहा है। हम भारत के जारहाना तर्ज अमल की शदीद मजम्मत करते हैं। हुन जो कश्मीर मसलो गडियल क़ौमुनि जी करारदादनि मूजिब न बेरण घुर्जे। संदसि चवण हो त बिजली जा मनसूबा मुकमल थियण खां पोइ बिजली जो मसलो सदाई लाइ हल थी वेंदो। हुन चयो त पाकिस्तान सदाई ख़िते में अॻुवाणी वारो किरदार अदा करे रहियो आहे। रूस सां दोस्ताना नाता चाहियूं था। पाकिस्तान रूस के साथ अपने ताल्लुकात को बहुत अहमियत देता है और चाहता है कि दोनों ममालिक के दरमियान मईशत, सकाफत और दिफा समेत दीगर तमाम शोबों में ताउन बढ़ाया जाए। पाकिस्तान अफगानिस्तान में अमन ऐं तरक्की जी ख्वाहिश रखे थो। उन खां अॻु सदर ममनून हुसैन सां वज़ीर आज़म नवाज़ शरीफ मुलाक़ात कई, जंहिं में मुल्की सियासी सूरत हाल ते ॻाल्हियूं कयूं वयूं। मुलाक़ात में मुल्की सरहदी सूरत हाल ते पिणु गौर वीचार कयो वियो। वज़ीर आज़म नवाज़ शरीफ सदर ममनून हुसैन खे चीन जे दौरे बाबति पिणु आगाह कयो।